जाती शहर में वज़ीर आज़म इमरान खान के माउन खसूसी मरूम नईमुल हक़ के मग़फ़रत लाइ PTI ज़िले सिजावल के अॻवान सैयद ज़ैन शाह जी रात जाती शहर में क़ुरान खानी जो एहतमाम किया वियो। ज़िले सिजावल PTI अॻवान सैयद मुमताज़ शाह बुखारी ज़ीशान राजा शोरो शोएब आज़ाद मेमन तौफ़ीक मंगसी समेत सियासी समाजी सहाफ़िन ऐं शहरनि वॾे अंग में क़ुरान खानी में शिरकत कई। उन मौके ते PTI अॻवान NA 231 जे उम्मीदवार सैयद मुमताज़ शाह PS 76 जे उम्मीदवार शोएब आज़ाद मेमन PTI लायर्स फोरम जे सिंध जे अॻवान ज़ीशान ख्वाजा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां नईमुल हक़ खे PTI सां वफ़ादारी ते ख़िराज तहसीन पेश कयूं था ऐं असां मां हर हिकु अॻवान ते मुफ़ादनि खे हिकु पासो रखी नईमुल हक़ वारे सोच रखी पार्टी सां वफ़ादारी करे नओं पाकिस्तान ठाहिण में वज़ीर आज़म इमरान खान जो मुकमल साथ ॾियणो पवंदो। आख़िर में मरूम जी मग़फ़रत लाइ दुआ घुरी वई। रिपोर्ट सागर हनीफ़ थईम जाती।